Amaji Samatun Tain, Radio Voice of St. London. Dr. Hidayat Bhutto is a UK and Europe organizer of World Sunni Congress. He's been very active on all internationally and United Nations, and he's been backbone of our World Sunni Congress. So I would like Dr. Hidayat Bhutto. लुकन में लूसा दिल इंसान गलिन मां निकरन था जै वक्त दुखन में दूहा दिल मजदूर मिलन मां निकरन था मां पंजी तंद तपाया थो ऐं दर्द दिलन मां निकरन था मूं आज़ादी जी सेन हई मूं लाथा तोक गुलामन जा ई गीत हुया या जादू हा जंजीर टुटा अयामन जा तुंहिंजा भारी बुर्ज लुॾनि तूं हीणो आहे हथियारनि सां तूं हीणो आहे हथियारनि सां असां वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां ही जेको शहीदनि जो ॾींहुं आहे या जेके असां रिमेम्बरेंस डे चऊं था इहा रवायत असां केतिरनि सालनि खां वठी विधी आहे त असां उन्हनि हीरोज़ खे जिन वतन लाइ पंहिंजी जान ॾिनी धरती लाइ पंहिंजी जान ॾिनी ऐं हिन ख़ौफ़ ऐं विसारियल माहौल में हुननि हिकिड़ी चिणग बारी ऐं पंहिंजी जान ॾेई असां में वैसा विझी विया उन्हनि खे उन्हनि जा क़ौमुनि जे मथां लखे अहसान आहिनि ऐं उहे क़ौमूं ज़िंदा क़ौमूं हूंदियूं आहिनि जेके पंहिंजे हीरोज़ खे पंहिंजनि शहीदनि खे यादि कंदियूं आहिनि ऐं उहे क़ौम मुर्दा क़ौमूं हूंदियूं आहिनि जिन पंहिंजनि शहीदनि ऐं हीरोज़ खे विसारे छॾियो असां उन्हनि खे कॾहिं बि न विसारींदासीं ही गुल जिन पंहिंजे असांजी धरती लाइ असांजे वतन जे लाइ जान ॾिनी उन्हनि खे असां कॾहिं बि कोन विसारींदासीं अॼु जेकी सिंध जी सूरत हाल आहे पाकिस्तान में पाकिस्तान ठहण खां वठी अॼु ॾींहं ताईं सिंध जे ख़िलाफ़ु साज़िशुनि जा अंबार जेके आहिनि से क़ाइमु कया विया आहिनि ऐं उहे अॼु ॾींहं ताईं जेके आहिनि से जारी ऐं सारी आहिनि ऐं उहे जेके आहिनि से पाकिस्तान ठहण सां कराची खे धार करणु हज़ारे सिंधी स्कूल बंदि करणु सिंधी ॿोलीअ ते पाबंदी 1 यूनिट जो क़याम ऐं सिंध जे वजूद जो इनकार करणु उन्हनि खां वठी सिलसिलो शुरू थो थिए सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो ढंढू ऐं ढोरा तबाह करणु मंछर जी हालति ॾिसो कींझर ऐं कारूंझर तबाह करणु गुरबत जी लकीर खां हेठि जेके आहिनि से असांजा 70% खां वधीक माण्हू अॼु रहनि था 50% खां मथे जेके आहिनि से ॿार असांजा स्टंट करार ॾिना विया आहिनि इंटरनेशनल स्टडीज़ पारां 80 लख खां वधीक ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि 25 खां 30% ॿार बीमारियुनि ऐं आवाम जेको आहे सो बीमारियुनि जो शिकार आहे जंहिंमें हेपेटाइटिस बी ऐं HIV अची वञनि था 80% माण्हुनि खे पीअण जो जेको आहे सो पाणी साफ़ कोन थो मिले मेल न्यूट्रिशन इंतिहा ते आहे इहे जेके आहिनि से पाकिस्तान जा क्राइम्स असां सिंधियुनि जे ख़िलाफ़ु उन्हनि जी लिस्ट जेके असां तमामु डिघी आहे ऐं असां जेको आहे सो उन्हनि खे उन्हनि जे ख़िलाफ़ु जेके असां हमेशह जदोजहद कई आहे अॼु वरी नवां जेके आहिनि से हू प्लान ठाहिनि था के अमेंडमेंट्स कनि था ऐं त जीअं सिंध जा जेके रहियल सहियल वसीला आहिनि उहे बि असां जेके आहिनि से उन्हनि ते कब्ज़ो कयूं ऐं सिंध खे गभा गभा करण जी जेकी असां तयारी हले थी पई सिंध खे टुकर टुकर करण जी तयारी हले थी पई जेके सिंध जा जेके बाशऊर माण्हू आहिनि सिंध जो अवाम जेको आहे सो कॾहिं जेको आहे सो उन्हनि खे क़बूल न कंदो जेकॾहिं उन्हनि अहिड़े क़िस्म जी का बि हरकत कई त उहे जेके सिंध जा MPs ऐं MNAs आहिनि उहे घरनि खां ॿाहिरि न निकिरी सघंदा छाकाणि त सिंध जो अवाम बाशऊर अवाम आहे ऐं उहे उन्हनि साज़िशुनि खे सम्झे ऐं हुननि जॾहिं सिंध जे ख़िलाफ़ु साज़िश कई आहे असां उन्हनि खे केतिरनि अमलनि ते पंहिंजे बदी जे ज़रिए शिकस्त बि ॾिनी आहे जीअं 1 यूनिट जो मसइलो थियो उन में असां जेका असां उन्हनि खे शिकस्त ॾेई पंहिंजे सिंध जो जेको आहे सो वजूद त बहाल करायोसीं पर अॼु ॾींहं ताईं जेको आहे सो 73 जे आइन मुताबिक़ असांजे क़ौमी वजूद खां इनकार थियल आहे असांजी क़ौम खां इनकार जेको आहे सो पाकिस्तान जो आइन करे थो पियो उन जे ख़िलाफ़ु जेके असां जदोजहद जारी आहे जी कलाबाग
फेम के ख़िलाफ़ असां जदोजहद कईसीं उनखे शिकस्त ॾिनोसीं बिठो निज़ाम जेको आहे सो बल्दियाती निज़ाम उन्हनि ठाहिण जी कोशिशि कई सिंध जा बेट जेके आहिनि से खपाइण जी कोशिशि कई ऐं ताज़ो जेको आहे सो केनालनि जे ख़िलाफ़ जेके असां सिंध जी जदोजहद शानदार जदोजहद रही आहे ऐं उन्हनि में जेको आहे सो असां उन्हनि खे हमेशह शिकस्त ॾिनी आहे ऐं उहा जेकी आहे असांजी जदोजहद उहा उन वक़्त ताईं जारी ऐं सारी रहंदी जेसि ताईं जेको आहे सो असां पंहिंजी मुकमल आज़ादी नथा हासिल कयूं अॼु असां सभु सम्झूं था त हिन सिंध ऐं पाकिस्तान ते कंहिंजो कब्ज़ो आहे उन्हनि कब्ज़ा खोरनि जो जेको आहे सो केरु नालो वठण लाइ तयारु कोन्हे को जंहिंखे असां एस्टेब्लिशमेंट चवनि था पर आरीसर साहिबु जेको आहे सो उन्हनि खे चवंदो ही वर्दी पोश धाड़ेल आहे वर्दी पोश गुंडा वर्दी पोश दहशतगर्दनि जिन सॼी सिंध खे यर्गमाला बणाए रखियो आहे ऐं उन्हनि ते कब्ज़ो कयो आहे पर के जेके आहिनि से उन्हनि खे चवनि था त हीअ एस्टेब्लिशमेंट आहे के चवनि था हीअ निका का अबू है के चवनि था त हीअ मलाइकनि के चवनि था मालिकनि के चवनि था महकमा ज़रात आहे इन्हनि जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि से नाला आहिनि पर असां सभु सम्झूं था त चोर केरु आहे ऐं हीअ चोर जा पुट जेके आहिनि से असांजे वतन ते असांजे धरती ते कब्ज़ो करे वेठा आहिनि जंहिंजे ख़िलाफ़ जेके असां जदोजहद ॾींहों ॾींहुं जेका असांजी सगारी थींदी पई वञे ऐं सगारी थींदी त उन्हनि जा जेके आहिनि से केतिरा ई जेके आहिनि से छाड़ता उन्हनि जा जेके आहिनि से एजेंट जेके आहिनि से असांजे वतन ते जेके आहिनि से साज़िशूं कनि था ऐं उहे जेके आहिनि से किथे बि साज़िशूं कनि था ऐं हिते बि जेके आहिनि से उन्हनि मां केतिरा जेके आहिनि से माण्हू उन्हनि जे चवण ते वञनि था वञी जनरलनि खां जेके आहिनि से इंस्ट्रक्शन वठी था अचनि ऐं उन्हनि जे तहत जेके असां ही पंहिंजूं साज़िशूं कनि था पंहिंजी जेके आहिनि से प्लानिंग्स कनि था ऐं असांखे ख़बर आहे त असांजे ख़िलाफ़ जेके आहिनि से जेके आहिनि से केरु साज़िशूं कनि था पर सिंध जा माण्हू सिंध वतन जा जेके आहिनि से मोबे वतन माण्हू बाशऊर आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे सो ज़रूरु शिकस्त ॾींदा हू चाहिनि था त सिंधी माण्हुनि खे सियासत खां परे रखिजे सिंधी माण्हुनि खे पंहिंजनि हक़नि खां परे रखिजे क़ौमी शऊर ऐं क़ौमी बालादस्ती खां जेके आहे परे रखिजे त जीअं हू जेके आहिनि से पंहिंजनि हक़नि जी जेके असां निशानदेही न करे सघनि ऐं उन लाइ जेको आहे सो असां उन्हनि खे सम्झूं था ऐं उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे सो असांजो माण्हू असां अवाम खे असां पंहिंजे वतन जे मोबे वतन माण्हुनि खे बाशऊर कयूं था त जीअं पंहिंजे ख़सीस ऐं हक़ीर मफ़ादनि जे ख़ातिर क़ौमी मफ़ाद क़ुर्बान न कनि हू चाहिनि था त असां जेके आहिनि से मफ़ाद परस्तनि जा ऐं चमचनि जा ऐं जेके चापलूसनि जा टोला ऐं पलटूनूं पैदा कयूं पर असां जेके आहिनि से मोबे वतन माण्हू मोबे वतन माण्हू पैदा कंदासूं दोधा पैदा कंदासूं हेमूं पैदा कंदासीं होशूं पैदा कंदासूं ऐं शहीद क़ुर्बान फ़ाड़ जहिड़ा जेके आहिनि से हीरोज़ पैदा कंदासूं जेके अॼु ॾींहुं ताईं वतन लाइ जेके आहिनि से जानियूं ॾींदा पिया अचनि ऐं जेको आहे सो उन्हनि टके जे माण्हुनि लाइ हीअ शइ ते जेका सो पंहिंजी जाइ वठंदुसि त टके जा माण्हू टके विकाणा हिते विकाणा हुते विकाणा पखा पिड़ीअ ते अॾे विकाणा वतन जूं पाड़ूं वले विकाणा छुरियुनि सां छातियूं छुले विकाणा बुरियूं बलाऊं बचे विकाणा अमर जा आंड्रा वधे विकाणा जिते आहे बाज़र उते ई हाज़िर मुड़िया न के पर विकाऊं मादर घरनि जा छोड़ा छिके विकाणा कच्छे ऐं काछो टके विकाणा टके जा माण्हू टके विकाणा टके जा माण्हू टके विकाणा